जहर जिंदगी हाँ उठा दे ख़बर ख़ैर में पंध पियो आहीं उतन सब का पहिरियां ही तो मां तो के इहो अर्ज़ कंदो त पंहिंजे पुट अब्बास के समझाया यही मोबाइल हाथ में खणी सॼो ॾींहुं गोठ जी घिटी में बीठो आहे ईंदड़ वेंदड़ माइन जा फोटू तो कढे यार इहा सुठी ॻाल्हि कोन्हे ना अदा उठा मुंहिंजो पुटु अहिड़ो कोन्हे हा मोबाइल ज़रूरु अथसि पर अहिड़ो बेहयाई वारो कमु कोन कंदो अदी बाई जेको तुंहिंजे पुट जे हथ में मोबाइल आहे न इनखे रांदीको न सम्झ ईअं सम्झ त तुंहिंजो पुट हथ में दुनाली बंदूक खयूं घुमंदो थो वते न इहा मोबाइल अचे हा न रबनि वारनि सां असांजो रिश्तो टुटे हा ऐं असांजी भेण कलसूम ईअं सरेआम बदनाम न थिया इहे सभु कम जेके आहिनि न इहे मोबाइल जा अथई मोबाइल जा सही तो चवीं उठा वाकई ही मोबाइल न पर बंदूक आहे इन जो सिधो वार इज्जत मथां कयो थो वञे मां नथो रोकियां त तव्हांजो पुटु मोबाइल न खणे पर खणे त पंहिंजे घर जे अंदर इस्तेमाल करे ॿाहिरि घिटिन में न इहो इज़त वारे घराणे जे छोकिरे खे ईअं सूहे नथो जो मोबाइल हथ में खणी घिटिन में घुमंदो वते चाचा अॻिते अव्हांखे शिकायत कोन मिलंदी अदा हाणे त बसि न छोकिरे माफ़ी वठी छॾी आहे हा मूंखे इहो ॿुधायो तव्हां कहिड़े कम सां आया आहियो अदी भाई असुल में ॿियो कमु ॿियो हुयो जंहिं लाइ मां आयो हुउसि मां पंहिंजे भाउ कुर्बान जे लाइ तव्हांजी न्याणी जो रिश्तो बि घुरण आयो आहियां जेकर इज़त बख़्शो था ऐं इन्ही क़ाबिल सम्झो था पोइ त तव्हांजा किरोड़े कुर्ब थी वेंदा उठा तूं असांजे लाइ इज़त जे लाइ कहीं पर इहा ॻाल्हि असां राज़ में रखी आहे तोणे जो असांजी न्याणीअ मथां पोती अञा कोन पई आहे पर असां हुनजो रिश्तो तय करे छॾियो आहे अदा जेकॾहिं 2 ॾींहं अॻु में तूं अची हा न त भाउ तोखे कॾहिं बि जवाब असीं कोन ॾियूं हा इहो भला ॿुधाए सघो था त इहो रिश्तो किथे थियो आहे अदा कुझु ॾींहंनि में छोकिरी खे ख़ैर सां पोती पवंदी सिर्फ़ु तव्हांखे न पर सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वेंदी त मिटी असां किथे कई आहे छा थियो आहे छो जागी पियो मूंखे का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे जी अखियूं बंदि करे सुम्हां थो त मथां अमां बीठी आहे घड़ी घड़ी इहो ई सुवाल करे थी चवे थी त पुट आख़िर मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾी आहे तॾहिं त ख़्वाब में बि इहो ई सभु कुझु थो ॾिसी जेकर न तूं इन हादसे खे हादसो कहिड़ो हादसो असां त पंहिंजे हिननि हथनि सां अमड़ खे मारियो आहे हस्ती 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 इते त रॻियूं न कर न ॾिसी नथो चाचा वारा सुम्हिया पिया हल अंदर अंदर हली ॻाल्हा लाली तूं छॾ मूंखे हल तूं आराम कर मां पाणी अची सुम्हां हल तूं क्या बाबा कुछ भी कोने जागो पिया बाबा थोड़ी तबियत सही ना है इन जे करे निंड कोन पई अचे वञा थो वञी तो दुकानदार जे घर जो कड़ो खड़कायां न न चाचा तव्हां आराम कयो हिन वक़्तु सभु दुकान बंदि हूंदा बाबा बाबा गोरनि जी ज़रूरत ना है तव्हां भी आराम कयो असां भी आराम था कयूं सुम्ही पओ तव्हां सुम्हो बाबा अदा गुलाब खे भी अलाए ओचितो छा थी वेंदो आहे और वो अहिड़ी हालत थी वेंदी आहे जो मूंखे भी ख़ौफ़ थियण लॻंदो आहे मां तुंहिंजे भाउ खे माउ पीउ सां नाफ़रमानी जी सज़ा पई मिले उन करे हिन भागे जूं रातिनि जूं निंडूं ई हराम थी वियूं आहिनि अदा जे चेहरे खे गौर सां ॾिसंदी आहियां त मूंखे अमां जो कातिल नज़र ईंदो आहे इन आहे पुट इन आहे मुंहिंजी अमड़ औलाद कॾहिं पंहिंजे माउ पीउ जी कातिल नथी बणिजी सघे जे ईअं नाहे त पोइ अदा मथां ख़ौफ़ छा जो तारी थी वियो आहे पछताओ अथसि तो न तुंहिंजी माउ खे ऐं मूंखे वॾा घाव ॾिना मरण वक़्तु घर जी मालिकाणीअ खां
मानस खां भागी माफ़ी बि कान वरिती। पछताओ अथसि, इन करे इहो पछताओ हिनखे अंदर ई अंदर में खाईंदो थो रहे। खुदा करे त शल हिनखे को सुकून मिले। हाणे अदा गुलाम जी दिल खे सुकून अचे ना अमा केॾो खणी बद किरदार छो न हुजे, पर आहे त मुंहिंजो पुटु न। मुंहिंजी दिलि मां त मिलाए तो आई निकिरे थी। चाय भी करें कढ़ाई भी करें भाई, एडी देर है। एक गाल मूंखे समझ में नथी अचे त खुदनि वारनि आख़िर मिट्री कंहिं सां कई आहे जो मूंखां ई लिकाइनि पिया। मिट्री किथे भी कान कई थन भाई जेकॾहिं मिट्री न कई अथऊं त पोइ इहा ॻाल्हि अदा सां छो कयूं? तुंहिंजे भाउ खे सिधो जवाब न ॾेई सघनि हा, इन ई करे इहा ॻाल्हि करे निटाए छॾनि। गुज़ारो त वञी भाॼाई भॻी। इहा ॻाल्हि न आहे, खुदनि ऐं उनजी ज़ाल ॿाई वॾा अणबोट आहिनि। जेकॾहिं रिश्तो थियल हुजे न त ईअं ई मूंखे जवाब ॾिना त रिश्तो थियल आहे। जेकॾहिं रिश्तो थियल आहे त किथे थियल आहे? तुंहिंजो अंदाज़ो केॾां थो वञे? मूंखे जेको अंदाज़ो आहे त खुदनि वते थो कमाल खान खे पोपटियूं पढ़ाईंदो ऐं पंहिंजी छोरी खे उन जे ई घाटे में हणंदो। इहा ॻाल्हि वाज़े आहे त रईस गफ़ार खान खे औलाद त आहे ई कोन ऐं सॼी मिल्कियत जो मालिक जेको आहे उहो अकेलो कमाल खान आहे। रईस गफ़ार खान जे मरण खां पोइ हवेली में जीजा जो हुकुम न हलंदो खुदनि जी छोरी जो हुकुम। समझदो कर, मनसूबो वॾो जोड़ी वेठा अथई। हाणे ॾिसणो इहो आहे त इन्ही मनसूबे में केतिरो कामयाब था वञनि। जेतिरो तूं कमाल सां मिलण में देरि कंदे न ओतिरो रईस कमाल जो तो मथां शक वेंदो। ज़ाहिर आहे रईस कमाल खान हिनखे छोकिरी मारण लाइ चयो हूंदो, न को लिकाइण लाइ। इन करे त रईस कमाल खान जे साम्हूं न वियो आहे। जे इहा ॻाल्हि आहे न मां अॼु ई वञी कमाल खान सां मिलां थो। सोट हाणे कमाल खान सां मिलण में देरि न कर, न त हुनजो शक यकीन में बदिलजी वेंदो। रईस कमाल खान खे कीअं मुतमइन करणो आहे इहो तुंहिंजे मथां। उन खां तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा। कमाल खान खे हाणे मां पाण ई मुतमइन करे छॾींदुसि। सोट रुगो खतरो तोखे कमाल खान मां न हालार खान मां बि आहे। ज़ाहिर आहे छोकिरी जो हालार खान सां निकाह थियल आहे, इन करे ॻोल्हण लाइ जतन त कंदो न। चाचा जेकॾहिं मुंहिंजे करे तव्हांखे परेशानी थिए थी त मूंखे हितां वठी वञी कि ॿिए हंधि छॾे अचो। अम्मा जीअं ई मारो छोरो ॼाओ आहे न मसलनि जा असुल अंबार खणी आयो आहे। तूं पुट हिते हुजी या न हुजी असांजा इहे मसला हलंदा रहंदा। हा भेण, जेसि ताईं खैरू फॾो न करे हेसीन खे मज़ो ई नथो अचे। 4 ॾींहं अंदरि 4 ॾींहं ॿाहिरि ऐं इहो सिलसिलो हलंदो रहे थो। तोखे खणी मुंहिंजी नाहे ख़बर, पर दुनिया खे इहा ख़बर आहे त कमीना ॿिया बि घणा, पर खैरूअ जी बूटी बि आहे। सोट पोइ हलूं कमाल खान ॾे। न सोट, हाणे तूं मिली आयो आहीं, ॿीहर तुंहिंजो कमाल खान सां मिलण ईअं सम्झ त उनखे शक में विझण जे बराबरि आहे। इन जे करे कमाल खान सां मां पाण अकेलो मिलंदुसि ऐं उनखे चवंदुसि त मां ॿाहिरां ई तो वटि आयो आहियां। कमाल खान सां मिली ॿाहिरि घर अचिजांइ। एसी त हिन छोकिरी जो मसलो न हल कयूं, एसी त कंहिं ॿिए फॾे में न विझजांइ। अदी जॾहिं अदो रबन उदास थींदो आहे न इन घर जूं ख़ुशियूं ख़तम थी वेंदियूं। हाणे कुझु अहिड़ो कयूं जंहिंमें अदा रबन जी उदासी ख़तम थी वञे। हा अदा चई त सही पियो, जॾहिं अदा रबन उदास हूंदो आहे न सभु उदास थी वेंदा आहिनि। छा कयूं? इहो सोचणो पवंदो छा कयूं। मां थी तव्हांखे सलाह ॾियां, पोइ ॾिसो कीअं नथी रबन जी उदासी ख़तम थिए। हाँ ॿुधाए रामा छा करणु घुरिजे? कहिड़ियूं सलाहूं था कयो मूंखे बि त ॿुधायो। बाबा अदा रबन खे ॾिसो केॾो उदास वेठो आहे, कुझु अहिड़ो कयूं जो हिन जी उदासी ख़तम थी वञे। ओ कहिड़ी सलाह ॾिनी?
अरे काल हिकड़ी मुझी बुद्धे मां पोड़ो आ त छा थी पियो ताकतवर हां मल विणंदुस बुद्धि पो हां पो विणंदा दी छो दाशारी होशियारी के ਜਾਂਦਾ ਨਵੇਂ ਦੇਖ खण बजे भाग है पलांद थीदा पलांद पड़ा भली बलांद कर पलांद थीदो त थे बता दे हाल बाजे तव्हां अदा के ॿुधाए छॾियो तुंहिंजी शादी जो इरादो करे छॾियो इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां पाण साईं सां कंदव न त ॾाढो ख़ुशि थींदो जेकर अदा ख़ुशि थींदो त इहा ख़ुशी जी ख़बर अदा खे तूं ई ॿुधाए छॾ बाजे जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त मां तव्हांजे भाउ सां ॻाल्हि कंदसि पर इहो त ॿुधायो तव्हांजे नज़र में रिश्तो आहे या असां को ॾिसूं बाजे मां कमदार जी छोकिरी सां शादी करण थो चाहियां तमामु सुठी छोकिरी आहे असांखे उतां रिश्ते जो जवाब बि कोन मिलंदो जेकॾहिं जवाब न मिलंदो त पोइ हाणे रस्मूं पूरियूं करे जल्दी मुंहिंजी शादी कराए छॾ हाणे इंतज़ारु बर्दाश्त नथो करे सघां जो छोरी जा भाग खुलिया आहिनि इनखे हाणे जीजा चवणो पवंदो छा थो चई इहो जीजा मूं चयो त इहा घर जी मालकियाणी बणिजी वेंदी त नौकराणी केरु थींदी नौकराणी खोड़ इन जे लाइ तूं परेशान न थी जीजा नौकराणी जे लाइ तव्हां खां वधीक मूंखे परेशानी आहे इहो छो उहो इन करे जो हिन वक़्तु सॼो घर जो कमु मूंखे थो करणो पवे तोखे का नौकराणी सुझे थी भला ईअं त ॻोठ में खोड़ मायूं आहिनि पर कम बि कनि न ॻोठ मां त का बि कम लाइ नथी अचे बाक़ी शहर मां का घुरायूं जीजा गुलाम जी ज़ाल लाली खे चओ उहा ज़रूर कमु कंदी ठीकु आहे राति साईं अचे त उन सां सलाह करे तोखे इहो नौकराणी वारो मसलो हल थी करे ॾियां जेतिरो जल्द थी सघे जीजा इहो मसलो हल कर जेकॾहिं मां भॼी वियुसि त हितां जो कमु सॼो रुली वेंदो हिन वक़्तु इहो जलू जल पटाको आहे जेको सॼो कमु मथे ते खई बीठो आहे तोखे शाबाश आहे ॾियाड़ी न हण वञी घर जो कमु कर कम खे वारो वेंदो आहे जीजा तूं घबराए न यार अचनि पिया को मसलो त कोन थींदो खैरो मूंसां को बि मसलो थिए न तूं पोइते अटी बीह रहिजांइ मुंह में इहा उम्मीद न रख को तुंहिंजे हिसे जा पादर मां खाईंदुसि हेबत अॼुकल्ह ही असांजे ॻोठ जा ॾाढा चक्कर पियो काटे कमाल खान जी सॼी बांह अथव कमाल खान हिन खे माल खाराए थो पोइ चक्कर त काटींदो न कमाल खान जी सॼी बांह माल तो खाए पुट जेकॾहिं जहिड़े ते इरादो अथव त हाज़ुर आहियां आलार खान अञा उहो वक़्तु न आयो आहे खैरू जॾहिं न उहो वक़्तु आयो याद रखजांइ तुझे घर में अंदर घिरी तोखे पाथर हणंदुसि तूं असांजे घर में घिड़ंदे त छा असां तुंहिंजे मथां गुल छॾींदासीं मत घर में घिड़ण जी ग़लती कई अथई न त पाथरनि सां नूर विञाए तोखे त ख़बर आहे आलार जी सट तॾहिं ते मुड़स चट उहे तो ॿिया मुड़स चट कया हूंदा हालार खान पर खेरू हो कमीनो इंसान आहे जंहिंजी बूटी बि आहे मूंखे जेको शक आहे खुदा करे उन में तुझा हथ न हुजनि जेकॾहिं तुझा उन में हथ आहिनि त पोइ यादि रख जेकॾहिं मां तुझे जिस्म जूं बूटियूं बूटियूं करे कुतनि ऐं कावनि खे न खारायमि न मुंहिंजो नालो बि हालार खान आहे
मज़ो न आयो महबूबा। शुक्र कर शुक्र तूं पादर टरिया दे तूं चईं थो मज़ो न थियो। बाबू बाबू थो न थई मुड़स त फॾो न त जॾे जो जॾो। छॾ खणी हाणे छॾ फॾे खे हली कमाल खान सां मिली मालाए तो मोटी अचूं। मालाए तो घर हलण मां कहिड़ो फ़ाइदो? घर में कहिड़ा आना पिया आहिनि उन्हनि जे मथां हली आरो करिणो आहे। हलिया गुलाम पूरो लख थी हाणे ॻाल्हि ॿुध पी खे घुटो ॾेई मैदान साफ़ करे छॾ। मैदान साफ़ ज़बान संभाल ॻाल्हाए कमीना इंसान ही तू मूंखे ॻाल्हाए थो। कमाल खे तूं ॻाल्हाए हाँ चवाए थो तूं कढ अदा होश कर होश छो तो ॻोठ में माण्हू खिलाई। ॾिस त सही न निभागो कंहिं जाइ जो मूंखे तूं कमीनो चवे ये मुंडी मरोड़े छॾींदोसां। तू हिन पैसनि ते थो कुॾे न अचे वठो पैसा न ख़बर तुंहिंजा पैसा मूंखे भर पिया छा तव्हां ॾिना आहिनि? तव्हां मूंखे दर जो कुतो सम्झो आहे। हाणे ॾिसां त तव्हांजी ॼञ मुंहिंजे दर ते कीअं थी अचे। गुलाम ओ गुलाम अदा कावड़ा छॾीस ना मां को ग़लति चयोमांसि या जो कावड़जी वियो। अदा कमीने के मुंह ते कमीनो चवंदे ज़ाहिरा चिड़ंदो त सही न। तूं परेशान न थी हली अदा वॾे खे ॿुधायूं था पाणे सिधाई करे छॾींदो। अच हलिया। चाचा तू चओ न मीरा के त हले मूंसां हिते सॼो ॾींहुं परेशान वेठी आहे। अरे अम्मा गुजरी पठाणी तोखे पाण वठण आई आहे घड़ी खन हली वञो न सां वञी खेॾ। पुट हिते हूंदी त अजायो वेठी सोचींदी वञ पठाणी सां गॾु। बाबा घर खां ॿाहिरि निकिरण ते दिलि ई नथी चए। अम्मा पठाणी पहिरीं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि हूंदी चवंदा आसीस घर वापसि अच कान ईंदी साहेड़ियुनि सां पई खेॾंदी। हाणे त सॼो ॾींहुं वेठी आहे चऊंसि था वञी खेॾ घरां निकिरी काथे। चाचा घर खां ॿाहिरि निकिरंदी त कुझु दिलि विंदरजी वेंदसि। घर वेठी हूंदी त चाची जो सदमो छॾींदसि न। जॾहिं सभु चवनि था त पोइ ज़िद सां छो नथी लहीं तूं? हिते तूं परेशान आहीं उते अदा रबन परेशान आहे। असां वञूं त काॾे वञूं? परेशान थी आऊं असां कंहिंखे परचायूं? नाराज़ न थी मां हलां थी। चङो उथ हाणे चाचा असां हाणे शाम जो ईंदासीं। मां वठी थी वञा हिनखे। अम्मा वीरा ख़ुशि त सम्झ असां ख़ुशि बसि सुभाणे महिल छॾे वञीसि ठीकु आहे। हा वठ वञ वीरा। बाबा पंहिंजो ख्याल रख। हा हा तूं वञ घुमी फिरी आ जा बा केॾी आ साहेड़ियुनि सां। हाणे जेकॾहिं कमाल शादीअ लाइ राज़ी थियो आहे न जल्दी में कमदार खे घुराए रिश्तो पको करे छॾियो। कमदार रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदो पर मूंखे कमाल मथां भरोसो कोन्हे। मां हुनजो रिश्तो करायां किथे कुझु ॾींहंनि खां पोइ फिरी न वञे। नई ॿार आहे न वरी लापरवाह आहे जो ईअं कंदो। ठीकु आहे मां शाम कमदार खे घुराए हुन सां ॻाल्हायां थो। मूंखे पक आहे त कमदार इनकार कोन कंदो। साईं मूंखे पक्का कमदार तव्हांखे कॾहिं बि जवाब कोन ॾींदो। मूंखे जवाब त कोन ॾींदो पर किथे कमाल खान जे ॾिंगनि जे करे इनकार न करे। कमाल ॾिंगो आहे न त ॿाहिरनि मर्दनि जे लाइ आहे। एतिरो ज़ालिम बि कोन्हे को जो पंहिंजी घर वारीअ मथां ज़ुल्म कंदो ऐं कमदार वरी बहाना कंदो। तूं कमाल सां ॻाल्हाए छॾ। जीअं ई रिश्तो पको थियो त मां कुझु ॾींहंनि में हुनजी शादी कराए छॾींदुसि। कमाल बि इहा ई ॻाल्हि कई त शादी जल्दी कंदुसि। मां बि इहो थो चाहियां मन शादीअ खां पोइ कमाल खान पंहिंजे ज़िम्मेवारनि खे सम्झे। अरे ॻाल्हि त ॿुधो मां तव्हांखे चयो त वञी गुलाम खे पैसा ॾेई अचो या तव्हांखे चयो मां त वञी मोचड़ा आणी अचो। अदा हुन पादराथनि सां घुरी वरिता त पोइ मां छा कयां? पोइ बि असां सब्र करे वियासीं। अहिड़े कमनि जे लाइ तूं पाण वेंदो कर। इन्हनि खे जो मोकिलींदे त ठहियल कम बि बिगाड़े ईंदई। भाॼाई अदा लुकमान मज़ाक कयो आहे। गुलाम त पंहिंजे पाण खे रईस गफ़ार खान सम्झण लॻो। कारे खे मुंह ते कारो चवंदो त हो त हथों निकिरंदो न। अदा असां पंहिंजो अछो मुंहुं कयोसीं हाणे हिन निभागे ते मथे ते हथ फेरायसि त असां पैसा ॾेई अचूंसि। हिन वक़्तु उहो बि होश में कोन हूंदो। अॼोको ॾींहुं छॾियो सुभाणे वञी हथ फेरे ईंदोसांसि पोइ वञी पैसा ॾेई अचिजोसि। गुलाम खे पैसनि जी लोड़ आहे। उनजी कावड़ कलाक बि कान हलंदी। हू बि लख रुपया छॾे वियो आहे। इन वक़्तु पछताईंदो हूंदो। वज़ीरा जॾहिं पैसो हथनि मां निकिरी वेंदो आहे न त चङो भलो माण्हू कुकुड़ थी वेंदो आहे।
इन्हीं गुलाम के भी आंद मांद हूंदी। खैरो कम पक्को करे आयो न। बेफिक्र रहो कमाल खान, मूं कॾहिं कच्चो कम कयो ई नाहे। ओए एतिरा ॾींहं किथे गुम हुए? हालार जा माण्हू मुंहिंजे पोयां हुआ। ख़बर न आहे त उन्हनि कुतनि खे कीअं ख़बर पई जो मुंहिंजे पोयां नासू हणंदा अची पहुता। पोइ तो हिननि खे गुमराह करण लाइ कहिड़ो कदम खयो? मां थर तरफ़ निकिरी वियोसि, इन जे करे कुझु ॾींहं लॻी विया। छा तोखे हुननि छोकिरी सां गॾु ॾिठो त न हुयो? छोकिरी खे त मूं वञण साण दफ़न करे छॾियो हो। जॾहिं वापसि अचां पियो त हेबत मोटरसाइकिल ते मिलियो। मूं सोचियो मता मुंहिंजे मथां शक करे, इन जे करे मूं ॿियो रुख रखियो। नंढड़ी ग़लतीअ जे करे जेकॾहिं इहो मसइलो ॿीहर मूं साम्हूं आयो न त मुंहिंजा हथ तुंहिंजी गिची में हूंदा। पठाणी सभु ज़मीन ते वियल आहिनि। हाँ, अम्मा बाबा अदा वारा सभु ज़मीन ते वियल आहिनि। चाची जी वफ़ात खां पोइ ॿ टे ॾींहं अदा वारा ज़मीन ते न विया हुया, सॼो ज़मीन जो कम ई रुली वियो आहे। तूं नहीं वई? मां जो ज़मीन ते वञा पोइ मानी केर करे आ इन्हनि लाइ? मां मानी करे ॿधी रखी छॾी आहे। हाणे ज़मीन सां अदा अचे बाबा या पुराणो ईंदो, जेको बि आयो हुननि खे मानी खणे ॾींदसि। पर मां त चवां थी त अदा रबन अचे। छोरी रबन छो अचे? असल में मेरा अदा रबन ॾाढो उदास रहे थो, तोखे जे ॾिसंदो न त उनजी दिलि ख़ुशि थी पवंदी। असांजे नसीब में ई उदासियूं आहिनि पठाणी, ख़ुशियूं अलाए कॾहिं नसीब थी। तूं परेशान न थी। अम्मा बाबा ऐं अदा वारनि सलाह कई आहे त जीअं चाची जो चालीहो गुज़रंदो न, असां सादगी में निकाह करे तोखे वठी वेंदासीं। उठ वञे तो उठ। हाँ किथे आ? उठ फसूल न फैले। किथे आ? डंडो खणी काना। अरे फसूल तो वडे जड़ी से फैलींदो हाणे छा? अदा रबन ॿुधाए तो उठ किथे आ? हाणे डंडो पासो बनी विझांसि। सफ़ा अॻवान धोई हू ॾिसी कोन थो, हू छा उठ वञे पियो? ये डंडा कंहिंजे लाइ था खणनि? बेवकूफ़ आहिनि त बेवकूफ़। हिननि जी त ख़बर ई कान पवंदी आहे। अॼु शायदि हिननि जो रुख मूॾे आहे छा? कुछ अकुल कर पुट, उठे के तो उठ चई। बाबा उठ या उठो, फ़र्क़ु कहिड़ो थो पए? यार मूं चयो त जाई उठा। ओठे जा बि कनो भा थी विया आहिनि त इहे छोरा हले विढ़ंदा हले छा? न ॾिसो ओठे खे, कम कयो कम। अदा मानी खणण जे लाइ वञी थो या मां वञी मानी खणी अचां? यार तूं वञ मानी खणण लाइ, अॼु मूंखां पंधु कोन थींदो। कमु जाम कयो अथमि, तो वारे ॿरे अची मूंखे वरायो। तूं वञी थो मानी खणण लाइ, हिन खे अचे ॿरे वरितो आहे, बाक़ी कमु असां कंदासीं छा? न न साईं, तव्हां कमकार न कयो। तव्हांजे हथनि पेरनि खे मेहंदी हणी घोट कुंवार करे खटुंदे था विहारे छॾियूं। अदा रबन भला मानी खणी अचां या पहिरियां मेहंदी खणी अचां तुंहिंजे लाइ? हाणे वञी मानी खणी आ, बुख अची पासा वराया आहिनि। ऐं हा मोटर जी बि कजां। हलो ठीकु आहे तूं वञ, मां बि वञा थो, वञी आराम थो कयां। मानी अचे त पोइ उथारजो मूंखे। ओयो सोने के बरो बकोड़े वियो, हाणे चित चमके कुंवार। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।